बदरुद्दीन साहब सो पंहिंजे दौर जो तमामु वॾो सूफ़ी गाए सो तव्हांखे इहो रंग कीअं लॻो बाबा मां विरासत में मिलियो बाबा सां या नंढपिण खां ई हिकिड़ो नंढपिण खां जेको आहे सो मूं 82 में पंहिंजो पास कयो पोइ ज़ाहिर आहे जिथे घर में सिखिया आहे त जो घर जो इहो ख़्यालु हूंदो पोइ बाबा सां इहो ख़्यालु हो हिकिड़ो जेको आहे हिकिड़े मां माशाल्लाह सां बाबा सां 5 भाइर आहियूं 5 आहे माशाल्लाह पोइ बाबा साईं मां वॾो मां हुयुसि पोइ बाबा साईं बचपन खां वठी मूंखे पाण सां गॾु खयो मां सूंघ में बाबा साईं जे पोयां ॻाईंदो हुउसि ठीकु अच्छा इन खां अलावा तव्हांजा जेके भाइर आहिनि उहे छा कंदा आहिनि मूंखां नंढो ॿियो नंबर जेको आहे सो डॉक्टर आहे टियों नंबर वकील आहे ऐं चौथों नंबर एजुकेशन डिपार्टमेंट में सर्विस आहे ऐं 5 नंबर डॉक्टरी पढ़े पियो माशाल्लाह मतलब हिकिड़ी तमामु वॾी पढ़ी लिखी फैमिली जी, जी। आहे मां इहो सवाल इन करे कयो छो जो ज़रूरी न हूंदो त जेकॾहिं पीउ हिकिड़ो कमु करे पियो त औलाद बि न मां बि पढ़ियल लिखियल आहियां मां बीए मां एजुकेशन डिपार्टमेंट में उस्ताद आहियां एडवांस तमामु बहितरीन सो इन करे मां चयो त हीउ सूफ़ी रंग तव्हांखे कीअं लॻो छो जो हिकिड़ी इन रंग में रंगजण हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे इनखे जेसिताईं तव्हां सम्झो नथा तेसिताईं तव्हां इन में नथा रंगी बिल्कुलु पहिरीं त पाण खे सम्झणु खपे तॾहिं त सभ खां वॾी ॻाल्हि आहे तव्हां हिन कलाम में ज़िक्र बि माशाल्लाह शाइर मोहतरम जेको हुयो उन्हनि ज़िक्र कयो हुन शाइरी में त पाण खे सम्झण ई सभ खां वॾी ॻाल्हि आहे त तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं शौक़ु जाॻियो बसि असां बि नंढे हूंदे खां ई फ़क़ीर साईं सां गॾु रहिया फ़क़ीर जमालुद्दीन साईं मुंहिंजो मामू आहे ऐं उन सां गॾु रहियासीं बसि सोबत में हिकिड़ो थी वियो सही ऐं हीउ पूरो तव्हांजो जेको सुंग आहे इहे सभु पाण में सौट मां साथी आहे जी जी माशाल्लाह पंहिंजे वारो जेको मूंसां गॾु आहे इहो अलाह बख्श इहो ख़ासि ॻाल्हि आहे बाक़ी सभई हिकिड़ी फैमिली जा आहियूं बाक़ी सभु हिकिड़ी फैमिली जा आहिनि पर हाणे त लाज़िम आहे तव्हांजे फैमिली जो सभ खां वॾो हिसो आहे छो जो बैंजो वॼाइणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं मूंखे ख़बर आहे त हिन जे तारुनि सां खेॾणु एतिरो आसान कोन आहे पर माशाल्लाह एतिरी महारत सां वॼाए थो त हाणे त तव्हांजी फैमिली जो ई हिसो हूंदो सभ खां वॾो हिसो ज़बरदस्त इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे अच्छा जेके तव्हांजा वरी ॿारड़ा आहिनि तव्हांजो जेको नस्ल आहे उनखे बि शौक़ु आहे मुंहिंजा 4 पुटड़ा आहिनि बाबा साईं आख़िरी जॾहिं विसाल पिया कनि मूंखे ॿुधायो त बाबा हिकिड़ो पुटु तूं विरागी कजां सिर्फ़ु हिकिड़ो हा जीअं इहो सिलसिलो छो असांजो ख़ानदानी आहे ॾाढा साईं बि ॻाईंदा आहे मिस्री फ़क़ीर वरी बाबा वरी मां ऐं असां 4 भाइरनि सिर्फ़ु मां ॻाईंदो आहियां ऐं मुंहिंजनि पुटनि में वरी हिकिड़े खे ऐं सेखारियां पियो अच्छा हिकिड़े खे सेखारियो पियो बाक़ी जेके बाक़ी पढ़नि पिया उहो जेको सेखारिया पियो उहो बि पढ़े पियो ठीकु ज़बरदस्त इहा बि सुठी ॻाल्हि आहे के तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो मुंहिंजे खानदान में त केर बि फ़क़ीर कोन्हे ॻाइण सां न हीउ जेको कलाम तव्हां ॿुधो उहो कीअं लॻो मां इहो उहो त माशाल्लाह हे मुंहिंजे ॻोठ जा ई आहिनि ऐं मां हिननि सां पुराणो वाक़ुफ़कार आहियां सुठो दोस्त हुयो जमालुद्दीन फ़क़ीर साहिब उन असांजूं शादियूं मुरादियूं सभु ॻायूं आहिनि ऐं बहितरीन ॻाइणो हुयो तव्हां छो न ॻाइण उहो चवां थो न मां जल्दी कराची भॼी आयुसि हे अञा उते ई हुया चङो जेको थींदो आहे उहो सुठे जे लाइ थींदो आहे चांहि काथे पहुती महिमान वीचारा इंतज़ार में वेठा आहिनि त नेसे बीड़े जी चांहि पियूं असां बिल्कुलु बिल्कुलु चांहि तयारु पई थिए ऐं चांहि खे ज़ाहिर शौक़ सां ठाहिबो त सुठी ठहंदी न अच्छा कीअं ठाहिबी छो जो मूंखे त हाणे मां त ख़ैर सिखी वई आहियां हाणे चांहि सफ़ा सवली आहे जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे था ॿुधायूं त पहिरीं पाणी विझिबो पाणी गरम करण खां पोइ पती विझिबी सही पती विझण खां पोइ खंडु विझिबी हस्बे ज़ाइका जंहिंखे जेतिरी खंडु खपे ओतिरी विझिबी मिठी खपे त मिठी उन खां पोइ तव्हां जे 3 कप था ठाहियो त हिकिड़ो शाशे अगरि जे तव्हां 6 कप था ठाहियो त उन जो वरी 20 रुपए जो हिकिड़ो शाशे सही जे तव्हां वटि 20 रुपए वारो न आहे 10 वारा 2 शाशे चांहि नेस्ले जी तयारु ऐं जेकॾहिं 12 खपनि त 20 रुपए वारा 2 विझो गरमा गरम चांहि तयारु थी वेंदी आसान चांहि सही इहा बि सुठी ॻाल्हि आहे जो माशाल्लाह तव्हां कम से कम चांहि त सेखारियो था न त यकीन कयो न त अक्सर मर्दनि खां जेकॾहिं पुछबो आहे न छा पचाइण ईंदो त चवंदा आहिनि असांखे त छड़ो पाणी उॿारणु ईंदो आहे बसि पाणी उॿारण बि व्यंजन जे लाइ चांहि जे लाइ न सो तॾहिं मां इन करे त तव्हांखे हिते विहारियो आहे त तव्हां उन्हनि मर्दनि खे सेखारियो त चांहि बि तयारु करणु खपे बिल्कुलु बिल्कुलु चांहि तयारु थी थिए तव्हांखे पेश कबी ठीकु आहे सो चांहि जा मुंतज़िर आहियूं जेसिताईं असां कचहरी खे अॻिते वधायूं बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे सो असां कचहरी खे बिल्कुलु अॻिते वधाईंदासीं तव्हांजी माशाल्लाह जेतिरा बि कलाम हूंदा आहिनि कंपोज़ केरु कंदो आहे कंपोज़र केरु आहे तक़रीबन बाबा साईं कंपोज़ पाण कंदा ऐं उन्हनि धुननि में मूं बि कंपोज़ कई आहे कुझु कंदा आहियूं कुझु हलियल धुननि में ॻाईंदा आहियूं ठीकु अच्छा भला सिर्फ़ु लाइव ई ॻाईंदा आहियो या रिकॉर्ड बि कराईंदा आहियो जीअं तव्हांजो कमु थींदो मतलब रिकॉर्डिंग कुछ एल्बम वगैरह सूफी कलामन जा या जो लाजिम आहे FM चैनल TV चैनल से प्ले करण में कम अचंदा सो केतिरा एल्बम हिन महिल ताईं रिकॉर्ड थिया आहिनि बाबा साईं जा एल्बम खोड़ रिकॉर्ड थिया आहिनि बाबा साईं खे साल के अञा थोरो थियो आहे अञा पंहिंजो ज़ाती एल्बम न करायो आहे अच्छा अञा न करायो हा न अञा बाबा साईं खे 6-7 महीना थिया बाक़ी रेडियो ते प्रोग्राम कयो आहे अंदरूनी सिंध में प्रोग्राम कयां पियो बाक़ी एल्बम न कया अथमि सही सो मोटर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं पर हिकिड़ो ब्रेक आहे
सो व्यूवर्स बल्कि कलाम आहे सो कलाम ॿुधंदासीं कलाम खां पोइ वरी असां चाहींदासीं त ब्रेक न वधूं सो छो जो अॼु तव्हां हिते मौजूदु आहियो असां चाहींदासीं त वधि में वधि कलाम ॿुधूं अव्हां खां सो हाणे कहिड़ो कलाम पेश मंठा फ़क़ीर जो कलाम आहे मुंहिंजो मन मस्तान कहिड़ो सजण जी सूरत आहे जी
पिरिया जाकान कजल पिरिया जाकान कजल पिरिया जाकान कजल पिरिया जाकान वो कहिड़ो सजण जी सूरत कहिड़ो सजण जी सूरत कहिड़ो सजण जी सूरत मुंहिंजो मन मस्तान मुंहिंजो कयस बैरान फिर कयस बैरान कयस बैरान कहिड़ो सजण जी सूरत कहिड़ो सजण जी सूरत कहिड़ो सजण जी सूरत मुंहिंजो मन मस्तान मुंहिंजो मन मस्तान मुंहिंजो मन मस्तान मुंहिंजो मन एवरीडे जी चाय आहे तव्हां महिमाननि खे पेश कयो हिकिड़ो ब्रेक वठी वठूं भले तव्हां जेसि ब्रेक वठो सो व्यूअर्स टाइम आहे हिते हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं मिलूं था ब्रेक खां पोइ मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध 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 जी व्यूअर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं सो असां सां गॾु सूफ़ी सुंग मौजूदु आहे उमेद कयां थी ॾाढो को प्रोग्राम मां सभिनी खे तमामु घणो पसंदि अची रहियो हूंदो अव्हांजो फीडबैक अव्हां बिल्कुलु ॾींदो सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते अव्हां ॿुधाइजो त अॼु को प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो सो नेस्ले एवरीडे जी चांहि असांजे महिमाननि ताईं पहुची चुकी आहे माशाल्लाह के ॾाढी भली चांहि तव्हां ठाहींदा आहियो ऐं सॼो कमाल नेस्ले एवरीडे जो पक्का आहे न हा नेस्ले एवरीडे वारा अगरि जे असांखे 10 रुपए शाशे न ॾियनि त असां